रियल न्यूज़ जे नाज़रीन खे टियों भाॻ खां ख़बर ॾींदो हलां। टियों भाॻ में सिंध मला फार्म पारां सनशहर जे कब्रिस्तान मां मलाज़ात दफ़न थियल माण्हुनि जे लाश खे क़ब्रनि मां कढी तब्दील करण वारे वाक़े ख़िलाफ़ टियों भाॻ प्रेस क्लब अॻियां सिंध मला फार्म ज़िले बदीन जे जनरल सेक्रेटरी लतीफ़ मला, मोहम्मद मला ऐं मोहम्मद असल मला जे अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि मुतालबो कंदे घुर कई त मलाज़ात जे माण्हुनि जे लाशुनि जी बेरहमदी कंदड़ सैद ज़फ़र शाह खे गिरफ़्तार करे मथो केस दाख़िल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।